अचो त अॼु पॉलीगॉन जे बारे में पढ़ूं था त पॉलीगॉन छा हूंदो आहे। पॉली लफ़्ज़ जी माना आहे मैनी यानी खोड़ सारा ऐं गॉन लफ़्ज़ जी माना आहे एंगल यानी ज़ाविया। त उहा शइ जंहिंखे खोड़ सारा ज़ाविया हुजनि उनखे पॉलीगॉन चइबो आहे। पर इन जी सही वस्फ़ छा थींदी? अचो त सम्झूं था त छा पॉलीगॉन आहे ऐं छा पॉलीगॉन न आहे। हर उहा शिकिल जंहिंखे सिधियूं लकीरूं हुजनि उनखे असां पॉलीगॉन चवंदासीं ऐं उहे शिकिलूं जंहिंखे सिधी लकीरूं न हुजनि ऐं टेढ़ियूं मेढ़ियूं लकीरूं हुजनि उहो पॉलीगॉन न हूंदो आहे। उनखां अलावा पॉलीगॉन हिकिड़ी क्लोज़्ड फिगर हूंदो आहे यानी हिकिड़ो बंदि हूंदो आहे, पोइ चौकुंडो हुजे या त्रिकुंडो हुजे, मतिलबु उहो खुलियल न हूंदो आहे। खुलियल मिसाल जीअं हाणे हे तस्वीर आहे जंहिंमें मथियों पासो खुलियल आहे ऐं उहो हिकिड़े खाने वांगुरु ठहियल आहे। त पॉलीगॉन में ईअं न हूंदो आहे ऐं उनजा सभई पासा बंदि हूंदा आहिनि। उहो सिधी लकीरनि सां शुरू थी करे आख़िर में बंदि थी वेंदो आहे। हे बि सिधी लकीरनि वारो आहे पर इहा हिकु खुलियल तस्वीर आहे, इन करे इहो पॉलीगॉन न आहे। कुझु पॉलीगॉन्स जे बारे में असांखे ख़बर आहे, जीअं हिकिड़ो आहे त्रिकुंडो। त्रिकुंडो यानी ट्रायंगल। हाणे हर उहा शिकिल जंहिंखे टे एंगल्स या टे कुंडूं हूंदियूं आहिनि उनखे असां ट्रायंगल चवंदा आहियूं। ऐं उनखां पोइ हिकिड़ी शिकिल हूंदी आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं क्वाड्रिलेटरल यानी क्वाड जी मतिलबु हूंदो आहे चारि। ऐं हर उहा शिकिल जंहिंखे चारि कुंडूं हूंदियूं आहिनि या चारि एंगल्स हूंदियूं आहिनि उनखे असां क्वाड्रिलेटरल चवंदा आहियूं। ऐं चौकुंडो ऐं मुस्ततील बि इन में ई ईंदा आहिनि। ऐं उनखां पोइ हूंदो आहे पेंटागॉन। पेंटा जी मतिलबु हूंदो आहे पंज, गॉन जो मतिलबु हूंदो आहे एंगल। त उहे शिकिलूं जंहिंखे पंज साइडूं हुजनि उनखे असां पेंटागॉन चवंदा आहियूं। ऐं उनखां पोइ हूंदो आहे हेक्सागॉन। हेक्सा जी मतिलबु हूंदो आहे छह। ऐं उहे शिकिलूं जंहिंखे छह कुंडूं हूंदियूं आहिनि उनखे असां हेक्सागॉन चवंदा आहियूं। ऐं उहे शिकिलूं जंहिंखे अठ कुंडूं हूंदियूं आहिनि उनखे असां ऑक्टागॉन चवंदा आहियूं। ऑक्टा जो मतिलबु हूंदो आहे अठ। जीअं इहा शिकिल आहे जंहिंखे अठ कुंडूं आहिनि त इनखे असां ऑक्टागॉन चवंदासीं। ऐं इन तरीक़े सां असां शिकिलुनि खे तरतीब ॾींदा आहियूं जेतिरी उन्हनि खे कुंडूं हूंदियूं आहिनि। त छा इहे शिकिलूं असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में ॾिसंदा आहियूं? हाणे तव्हांखे मिसाल ॾियां थो। हाणे इहे झंडियूं आहिनि जेके असां अक्सर सींगारण जे लाइ या कंहिं त्योहार में लॻाईंदा आहियूं। हाणे इहे झंडियूं टिकुंडियूं आहिनि ऐं इहे टे कुंडियूं रखनि थियूं जीअं तव्हां ॾिसी सघो था। ऐं इन खां अलावा तव्हां क्वाड्रिलेटरल बि पंहिंजी ज़िंदगी में ॾिसंदा आहियो। जीअं असां वटि लैपटॉप आहे या कंप्यूटर आहे ऐं उनजी जेका स्क्रीन आहे उहा स्क्रीन हिकु क्वाड्रिलेटरल आहे यानी उनखे चारि कुंडूं आहिनि। ऐं इहा जेका शिकिल आहे इनखे असां क्वाड्रिलेटरल चवंदा आहियूं। क्वाड्रिलेटरल जी मतिलबु हूंदी आहे चारि कुंडनि वारो। ऐं इहे असां पंहिंजी आमतौर जी ज़िंदगी में रोज़ ॾिसंदा आहियूं। उनखां अलावा असां मिसाल था खणूं इन शिकिल जो जेको कंहिं कंपनी जो लोगो आहे ऐं इहो हिकु पेंटागॉन आहे यानी इनखे पंज कुंडूं आहिनि। ॾिसो हिकु ॿ टे चारि ऐं पंज कुंडूं आहिनि। ऐं पंजनि कुंडनि वारी शिकिल खे असां पेंटागॉन चवंदा आहियूं। पेंटा जो मतिलबु हूंदो आहे पंज। ऐं इन खां अलावा ॿियूं कहिड़ियूं पंजनि कुंडनि वारियूं शिकिलूं आहिनि जेके तव्हां ॾिठियूं हूंदियूं आमतौर ते? मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थो। मिसाल आहे फुटबॉल जो। हाणे फुटबॉल जेका आहे इन में तव्हां ॾिसंदव त जेके कारे कलर जा चपा आहिनि उहे पेंटागॉन आहिनि यानी पंज कुंडनि वारा आहिनि। ऐं छह कुंडनि वारो आहे जेको अछे रंग जो चपो आहे यानी इन में असां वटि पेंटागॉन बि आहे ऐं हेक्सागॉन बि आहे इन फुटबॉल में। ऐं इहो इन ॿिन्हिनि सां मिलाए करे ठहंदा आहिनि। ऐं असां स्टॉप साइन जेका आमतौर ते असां ट्रैफ़िक वारी साइन आहे उहा ॾिसंदा आहियूं। ऐं इहा जेका साइन आहे इनखे अठ कुंडूं आहिनि। हिकु ॿ टे चारि पंज छह सत अठ। ऐं इहा हिकु ऑक्टागॉन आहे यानी अठनि कुंडनि वारी निशानी आहे। ऐं तव्हां अहिड़ियूं खोड़ सारियूं तस्वीरूं पंहिंजे इर्द गिर्द ॾिसंदा हूंदव।